हवाले सां असां जेको आहे ज़ुल्फ़िकार साहब जी क़यादत में निकिता आहियूं। मुंहिंजो नालो यास्मीन महराज आहे, तालुको बड़ी यासीन, विलेज ड्रखण खां, ऐं जेको मां डिस्ट्रिक्ट काउंसिल जी मेंबर बि आहियां। हिन वक़्तु जेको आहे 50-60 लेडीज़ मूंसां गॾु आहे। तव्हां ॾिसो था पाण ज़ुल्फ़िकार साहब जन 2 वेन्यूं ॾिनियूं आहिनि, कार ॾिनी आहे, वरी बि असांजी लेडीज़ गॾु इंशाअल्लाह हर प्रोग्राम में असीं तमामु घणी लेडीज़ कढंदासूं। शहीद राणीअ लाइ हिकु यास्मीन छा पर हज़ारे यास्मीन क़ुर्बान वेंदी अगरि तव्हां सभिनी भाइरनि जो साथ हूंदो। मोहतरमा शहीद जो रूह कॾहिं बि दिलि मां अदा न वेंदो। असांजे हुनजी कमी आहे, असां हुते वेंदा आहियूं, दिलि खे सुकून ईंदो आहे ऐं उहा कमी असां पंहिंजे दिलि खां महसूसु कराईंदा आहियूं। सो महिरबानी तव्हांजी लख थोरा, बसि उन जे ई करे वञो पिया थी करे। बसि जीअं फुटो जो नारो हुजे जाते काथे, हर हिकु घर में, हर हिकु घिटीअ में, पर असांजे पाकिस्तान सॼे में अगरि काथई बि थोरी बि हमदर्दी आहे, इंसानियत आहे, त मोहतरमा शहीद जो नारो हुजे, भुट्टे साहब जो नारो हुजे। छो जो उन्हनि जूं शहादतूं अहिड़ियूं, शहीदनि जी पाल्टी अहिड़ी आहे जो हर हमेशह उन्हनि खे ई सलाम आहे।